ख़बर शामिल कंदा हलूं। भरिया रोड में मंशियात जी वाहिपी ख़िलाफ़ मुसलसल एहतजाजनि बावजूद इंतज़ामिया सुतल निंड में न उथी सघी। भरिया रोड शहर में हर रोज़ को न को नौजवान मंशियात वापराइण सबब नशे में धुत थी रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में तड़पंदा रहनि था। अॼु हिकु रेती पाड़े वासी नौजवान कचो शराब इस्तेमाल करण बाद रेलवे जे क्वार्टरनि साम्हूं केतिरनि कलाकनि खां नठण उस में तड़पंदो रहियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते बे वायरल थी वई आहे। वाज़े रही त कुझु ॾींहं अॻु बि यासीन कॉलोनी में नौजवान नशो वापराए घिटियुनि में किरियल पियो हो। उन खां वधीक हफ़्तो अॻु रेती पाड़े जो रहवासी नौजवान फ़ौत थी वियो हो। भरिया रोड शहर में 15 ॾींहं दौरान केतिरा भेरा सोशल वर्करनि पारां एहतजाज पिणु कया आहिनि। शहर जे सियासी समाजी अॻुवाननि सख़्त ॻणती ज़ाहिर कंदे DIG शहीद बेनज़ीराबाद IG सिंध खां मुतालबो कयो आहे त शहर में मंशियात जहिड़ी ख़तरनाक वबा मां असांजी बचनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि, त न त SSP ऑफ़िस आॾो धरणो हंयो वेंदो।